जेकर या नात इंटरनेट ते लगाइन फेसबुक ते व्हाट्सएप ग्रुपन में फिरंदी रहे त केडो न असांजे सिंधी कौम के शऊर अची विंदो। उमिर चाहे नंढड़े जी ऐं ॾिसो केॾो बेहतरीन साईं वॾे जी सिक था लाहिनि पिया। हिन जे करे तव्हां असां मुस्लमान आहियूं, नंढड़ा जेके आहिनि कुझु वॾड़ा या वरी अधे जहिड़ा आहिनि या वरी थोरा नंढड़ा आहिनि, उहे बि थोरो चाह पैदा कनि ऐं शौक़ु थोरो रखनि। बाग़े जन्नत में मोहम्मद मुस्तफ़ा मुस्कुराते जाएंगे, बाग़े जन्नत में मोहम्मद मुस्तफ़ा मुस्कुराते जाएंगे, खिलेंगे फूल रहमत के हम उठाते जाएंगे। हिन वक्त और बारगाहे रसालत में मुख्तसर नात शरीफ पेश करण जे लाइ दावत ॾींदुसि हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली साहब जन खे त पाण अची बारगाहे रसालत में नात शरीफ जो नज़रानो पेश करें। हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली साहब सब शौक़ मोहब्बत सां मुंहिंजा का सलात पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल में हसरत आहे केड़ी पढ़दे नात नबी वञ दम मुंहिंजो निकिरी पढ़ंदे शान नबी वञ दम मुंहिंजो निकिरी बीका बिन शइ घुर्जे साम्हूं अखिड़जे महबूब जो रोज़ो हुजे साम्हूं अखिड़जे महबूब जो शहर हुजे। पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज तार मां बेड़ो तरियो मोहजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे गम दर्द वारो वरियो मोजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे चा बिलावल छा करम वहवा सखी तुझी सखा चा बिलावल छा करम वहवा
हाशी मगर मौला घुरियो मौजा मिठा तुझे करे हबशी मगर मौला घुरियो मौजा मिठा तुझे करे गमदर दरिया वारो वरियो मौजा मिठा तुझे करे छो भला आड़ा खां आज़ाद बेराही मुथियो छो भला आड़ा खां आज़ाद बेराही मुथियो आज़ाद बेराही मुथियो बारण मरियल तह पाथरियो मुंहिंजा मिठा तुझे करे बारण मरियल तह पाथरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गमदर दरिया वारो वरियो मौजा मिठा तुझे करे अॼु ता